मदीने पाक जे अंदर बहराड़ीअ जी कुराड़ी औरत हुजूर जे रोज़े ला सिकंदी रही सजी उम्र। अल्लाह जे ज़ात उनके हाज़िरी नसीब कया। सरकार जे हुजूर जे मुझा दोस्त अजीज सामो गुंबज़े खज़रा जे सामो बहराड़ीअ जी सादड़ी वेचारे कपड़े जे अंदरों तस्बीर रखे वेठिया जीअं बहराड़ीअ जूं अमड़ियूं कुराड़ियूं पढ़ंदियूं हन। हुजूर जे रोज़े अतहर दे निहारे बि रही आ। सादन लफ्ज़न में दुरूद जो नज़रानो भी पेश करे रही आ। अखड़िन मां लुड़क भी लाड़े रही आ। का शहर जी नौजवान छोकरी उहा बि उम्रे ते आयल आ। हिन जे भर में वेठी आ। सादड़ा जुमला बुधी करे खिली चवेस थी ओ पोढ़ी घट में घट दुरूद त सही पढ़। घट में घट दुरूद त सही पढ़। ए दुरूद गलत थी पई पढ़ी। हुजूर जे रोज़े ते आईया दुरूद गलत थी पढ़ी। वो नौजवान छोकरी त चई हली वई। हिन वेचारे कुराड़ीअ जे अंदर में बाह जो मच बारे वई। जेका सादड़ी वेचारी सजी जिंदगी कुरान करीम पढ़ी कान सगी। अरबी जूं इबारतूं सही पढ़ी कान सगी। हाणे हुजूर जे रोज़े दे निहारे भी रही आ। तस्बीह के बंद कयो वेठी आ। रोई थी चवे ओ मुझा सोना मुखे त जियां आयो पे तीअं पढ़ियुम पे। पर पढ़ियल न बुधायो त इहो ग़लत आ। हाणे त उहो बि नथी पढ़ा पंहिंजे मुक़दर ते रोई रही आ। मां हेड़ी हां जे पढ़ियल हुजा हां अज महबूबत ते दुरूद पढ़ा हां। इए मुंहिंजा दोस्त पाण खे निदींदे निदींदे अख अख सां लगी आ। मुझे महबूब दीदार करायो आ। देर इहा हुते देर इहा है। देर तो में असां में ओदे देर आई कान का मुझा मिठड़ा। उन वेचारी कुराड़ीअ खे महबूब दीदार करायो। ओ अल्लाह जी बानी मां मुस्तफा जी दीवानी जीअं तोखे अचे थो पढ़ंदो वञ पढ़ंदी वञ। अल्लाह जी निगाह तुझे हरफन ते नाहे। मुझे रब जी निगाह तुझे दिल जे मथों आहे। आई मुझा दोस्त भले हिकड़ी बिस्मिल्लाहिर रहमान रहीम पढ़ी रात जो पर जेडी मल बख्शण जो इरादो करी उन मल पंहिंजो अखड़ियूं बंद करे तसव्वुर यार करे अंदर में हिकड़ो दर्द पैदा करे अंदर में हिकड़ी उकीर पैदा करे इन नियत सां त मां पंहिंजे महबूब जे सजी उम्मत खे तो बख्शा। हिक हिक वट मुझो पैगाम वेंदो। हज़रत अमीर हमजा वट मुझो पैगाम वेंदो। सुणे अबू बकर सिद्दीक वट मुझो पैगाम वेंदो। सुणे दिलबर अली वट मुझो पैगाम वेंदो। अम्मा फातिमा ज़हरा वट मुझो पैगाम वेंदो। अम्मा खुदीजतुल कुबरा वट। ये तसव्वुर कंदो कंदो ऐ मुंहिंजा दोस्त पढ़ी सुम ॾिस त उन रात ई कुर्ब थिए थो या नथो थिए। याद रखी छॾे महबूब विरदन वज़ीफ़न सां कोन मिलंदो आहे। इहे भुलियल हन माण्हू जेके चवंदा हन त वञी खूह ते वेही 40 ॾींहं पढ़ त हीअं थिए। वञी हेतिरो पढ़। महबूब विरदन वज़ीफ़न सां न मिलंदो आहे। महबूब मिलंदो आहे त दिल जे कनेक्शन सां मिलंदो आहे। दिल जे प्यार सां मिलंदो आहे। सचाई सां मिलंदो आहे। ख़ुलूस सां मिलंदो आहे। ऐं जॾहिं मिलंदो आहे त अहिड़ो मिलंदो आहे जो कॾहिं इंसान खां भुलिबो ई न आहे। निस्बत सा यार हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह मुझा दोस्त अजीज संदन जो हिकड़ो गुलाम ख्वाजा बदरुद्दीन मुझा दोस्त अजीज ख्वाजा बदरुद्दीन इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जे दरबार में अर्ज कंदो आ ओ मुझा साईं हे नमाज जह मुसल्ले ते पढ़ो पिया इहो मुसल्लो फाटी वयो आ। इजाजत दियो मुसल्लो नओ वांदो थम रखा बचड़ा जेको आहे इहो असां जे ला ठीक आ। ओ मुझा साईं मुसल्लो फाटी वयो आ नओ खणी आयो हां रुकी मटण जी इजाजत दियो। बार बार ख्वाजा बदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जे चवण ते इमाम गज़ाली साईं फरमायो बचड़ा हिन मुसल्ले सां जिंदगी जो निस्बत ऐं ताल्लुक रहियो आ हिन खां दूर नथा थियण चाहियो। चवे तो मुझा साईं भला एतिरी
एतिरी त इजाज़त ॾियो, एतिरी त इजाज़त ॾियो, सजदे वारी जाइ तां मुसलो फाटी वियो आ, इहो टुकड़ो कढी करे नओं टुकड़ो हणा। पाण फरमायो एतिरी इजाज़त थई। ऐं कलमे पढ़ण वारा नौजवान गौर कर, ख्वाजा बदरुद्दीन उहा टुकड़ी मुसले जी कढी आ जंहिं जगह ते इमाम गज़ाली सजदा ॾींदो आ। छा ॾींदो आ? सजदा त तूं असां बि ॾींदा आहियूं। लतीफ़ सरकार फरमायो सजदा सूहन तन, सजदा सूहन तन, जन खे परख पिरीअ जी, बाक़ी मंझि मस्जिदुन ने माण्हुनि मथा गसाया। निमाज़ूं त दुनिया पढ़ंदी आ, सजदा त दुनिया कंदी आ, पर खुदा शल उहो सजदो नसीब करे जो पेशानी फर्श ते हुजे पर हीअ दिल यार वटि अर्श ते हुजे। इहो नामुमकिन नाहे। मता सोची त इहो नामुमकिन आहे, इहो नामुमकिन नाहे, मुमकिन ज़रूर आहे, पर कीअं मुमकिन आहे? अॼु त तोखे भिट जे घोट सुणे लतीफ़ सरकार खां पुछी ॾियां त इहो मुमकिन कीअं आहे? कीअं तुंहिंजो हे पेशानी फर्श ते हुजे ऐं दिल तुंहिंजी अर्शन ते हुजे, मुमकिन कीअं? लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे, अदा ता नाहे सुजूद, विञाही वजूद तिहां पो तकबीर चो। सजदे में भी आहीं, मेहन जो गाह बि करी थो पियो, निमाज़ में भी आहीं, कारोबार बि करी थो पियो। इहा निमाज़ थी वई, फर्ज़ अदा थी वियो, कर्ज़ लही वियो, पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे हो फहम कोन मिलियो। उहो फहम कॾहिं मिलंदो आहे? जॾहिं तुंहिंजी पेशानी फर्श ते हूंदी आहे ऐं हीअ दिल यार जे दरबार में।